जी बिल्कुल नाज़रीन, असां कुंभ शहर जे मेघवाड़ पाड़े में रामापीर मंदिर में मौजूद आहियूं, जिते रामापीर जो मेलो मुनक़िद कयो वियो आहे, जंहिंमें भक्तनि पारां भक्तियूं ॻायूं पियूं वञनि। अचो त उन हवाले सां हिते मौजूद जेके माण्हू आहिनि, जेके पांधीअड़ा हिते शरीक थिया आहिनि, साणनि ॻाल्हि ॿोल्हि कंदासीं त संदनि छा चवणु आहे। कंवल पाड़ू पाताल में भंवर भरी आकाश बिनी संदी गालड़ी राज़ कांदी रास ते इश्क के शाबाश जै मोहब्बती मेड़िया। ही मोहब्बत जा मेला आहिनि। असांखे 46 साल थी विया आहिनि हे मेलो मल्हाईंदा पिया अचूं। श्री रामदेव अवतार जो मेलो हर साल कुंभन में वॾे धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। इन में मेघवाड़ ज़ात ऐं जेके बि हिंदू कम्यूनिटी जा मेंबर आहिनि उहे बि ईंदा आहिनि ऐं महिमान ईंदा आहिनि। हिकिड़ा ई अमुन भाईचारे जो जेको आहे फिज़ा क़ाइमु रहे। असां जेके सिंध में जेके बि रहूं था उहो मोहब्बत प्रेम ऐं श्रद्धा सां रहूं था, ऐं इहो ई असांजो पैगाम आहे त इहे मेला जेके आहे इहे दर्श ॾींदा आहिनि। इहे सुठी जेके आहे असांखे प्यार मोहब्बत जे लाइ हिकिड़ा ई करे हलण जो हिकिड़ो सबक़ु ॾींदा आहिनि। ऐं हिते जेको राग रंग जो प्रोग्राम थींदो आहे, हिकिड़े पासे त भगत ईंदा आहिनि, पंहिंजो भक्ति जो प्रोग्राम कंदा आहिनि। ॿिए पासे सूफ़ी रागी ईंदा आहिनि, उहो पंहिंजे प्यार मोहब्बत जो असांखे हिते दरस ॾींदा आहिनि। असांजा वॾा बि करे विया, असां बि कयो आहे श्री रामदेव अवतार जो। ऐं जेके जेके पांधीड़ा आया आहिनि पंहिंजे दिलि जूं उमेदूं पूरियूं खणी आया आहिनि, उन जूं पूरियूं कंदो। भक्ति थींदी आहे जेका हिते भक्ति कंदा आहियूं असां, प्रेम जो पैगाम ॾींदा आहियूं। रामापीर जो मेलो मल्हाईंदा आहियूं कुंभ शहर। जीअं त रामदेव अवतार यानी रामापीर जेको 1665 ईस्वी अॼु खां 561 साल अॻु में हिन दुनिया में आया हुआ, जिन्हनि असांखे भेरू नाले राक्षस खां उनखे मारे ऐं निजात हासिलु करायो ऐं ऊच नीच जो भेद ख़तमु करे ऐं असांखे हक़ ऐं सच जो पैगाम ॾिनो हुयो। रामापीर अमुन प्यार ऐं मोहब्बत जो दरस ॾिनो आहे। उन मोहब्बत वारे दरस खे क़ाइमु ऐं दाइमु रखंदे उन्हनि जा मेला हे मुनक़िद कया पिया वञनि। गॾोगॾु आख़िर में मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ पिणु दुआऊं घुरियूं वेंदियूं आहिनि। कैमरामैन हुबली सोलंगी सां गॾु नवीद तुमराणी, KTN न्यूज़ कुंभ।